अरे अमृता, पानी तो लाना। हो हो, नमस्कार साहेब, कसं काय? हो, मी पण बरा आहे. अजून सांगा, काम झालं ना आपला? बरं बरं बरं. अरे काय नाही, पेमेंटची काळजी करूच नका. उद्या या ना ऑफिसला, या भेटूया, तिथंच पेमेंट घेतो मी. बरं काय? हो हो, ठेवतो हा. चला. अरे हाँ, वो पेपर्स जो मैंने कल दिए थे वो संभाल के रखे ना? हाँ बाबा, रखे हैं. मैं क्या कह रही थी, हाँ, कल सोनू के स्कूल में पेरेंट्स मीटिंग है, तो हम दोनों को साथ चलना है. ओ नो नो, मैं नहीं चल सकता, मेरी बहुत सारी मीटिंग्स हैं. एक काम करो ना, तुम ही चली जाओ. हेलो, केम छो जिग्नेश भाई? मजामा? हाँ हाँ, હું પણ મજામાં છું. અચ્છા, આપણો કામ પટી ગયો ને? બસ. હા હા, કરશું, જલસા પણ કરશું. આવી જાઓ સાંજે આપણા ઓફિસમાં. ओके ओके, चलो, जय श्री कृष्ण. ओहो सोनू बेटा, गुड मॉर्निंग. कम कम. बी विथ योर मॉम बेटा, आई एम बिजी राइट नाउ. ओके. हेलो, नमस्कार सौरभ दादा, केमन आছো? আমি আমি ভালো আছি. আচ্ছা, ओके ओके, भालो भालो भालो. ओके ओके ओके. अमृता, मैं ऑफिस के लिए निकल रहा हूँ, काफी लेट हो गई है. ठीक है? ओके बाय, कम सून. अम्मा. छा थियो पुट? जी, तव्हां केर? मां तुंहिंजी अमर. सिंधी ॿोली. सिंधी ॿोली? पर तव्हां असांजे दर जे चौंठ ते मूं कुझु हा, दर जी चांठ ते. छो त तव्हां मूंखे समाज मां ई न, पर मूंखे पंहिंजे घर मां, पंहिंजी ज़बान तां बि लाही छॾियो अथव. इन करे मां उन हर सिंधी घर जी चांठ ते वेठी आहियां जेके सिंधी त आहिनि, पर उन्हनि जे घर में मुंहिंजे लाइ जाइ कोन्हे. जी, मूं कुझु सम्झो कोन. पुट, तूं हाणे फोन ते अलॻि अलॻि क़ौम जे माण्हुनि सां उन्हनि जी ॿोलीअ में पियो ॻाल्हाए. हा मां, ज़िंदगी जे सफ़र में अलॻि अलॻि क़ौम वारनि माण्हुनि सां मिलंदा आहियूं, त उन्हनि सां उन्हनि जी ॿोलीअ में ॻाल्हाइण सां व्यवहार में थोरी सहूलियत थींदी आहे ऐं उन्हनि खे बि पंहिंजाइप महसूस थींदी आहे. पंहिंजाइप महसूस थींदी आहे. मां ॼाणा थी त मुंहिंजे औलाद जी दिलि विशाल आहे. हू घणनि ई क़ौमनि जी ॿोली ॻाल्हाए सघंदा आहिनि ऐं उन्हनि जी दिलि जीते सघंदा आहिनि, पर पंहिंजो घर. जी, मतलब? हाणे ॿुधाए, तूं जंहिं वक़्तु फोन ते मराठीअ में पियो ॻाल्हाई त साम्हूं केरु हुयो? मराठी? बंगालीअ में पियो ॻाल्हाई तॾहिं? बंगाली. ऐं गुजराती में पियो ॻाल्हाई? गुजराती. ऐं तूं जॾहिं हिंदीअ में पियो ॻाल्हाई पंहिंजे घरवारीअ सां त साम्हूं केरु हो? ऐं अंग्रेज़ी में पियो ॻाल्हाई त साम्हूं केरु हो? छा तुंहिंजो पुटु अंग्रेज़ आहे या तुंहिंजी घरवारी गैर सिंधी आहे? अलॻि अलॻि क़ौम जे माण्हुनि सां उन्हनि जी ॿोलीअ में ॻाल्हाए उन्हनि जी दिलि त खटो था, पर जिन सां तव्हां दिलि सां जुड़ियल आहियो, आत्मा सां, खून सां जुड़ियल आहियो, पंहिंजी सिंध जी मिटीअ सां जुड़ियल आहियो, उन्हनि सां पंहिंजी मिठड़ी ॿोली नथा ॻाल्हायो. वॾे शर्म ऐं अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो असांखे माफ़ कजो अम्मा, अॼु असांजी अखियूं खुली वियूं आहिनि. अॼु खां पोइ असां सिंधीअ में ई ॻाल्हाईंदासीं, न सिर्फ़ पंहिंजे घर में, पर पंहिंजे क़ौम जे हर शख़्स सां सिर्फ़ सिंधीअ में ई ॻाल्हाईंदासीं. हा मां, अॼु खां वठी असांजे घर में तव्हां लाइ जॻह आहे.
मां हमेशा ॾियरी रहंदी तव्हांजे जेसिताईं हे दुनिया आहे तेसिताईं सीधी ॾियरी सदाईं अमर रहंदी सदाईं तव्हांजे